कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब जे हिकिड़े फैमिली रिलेटिव जो मूं इंटरव्यू कयो हो त मां उन्हनि खां ज़रूर इहो पुछण जी कोशिश कई त तव्हांजी फैमिली किथे आहे ऐं तव्हांजा हिते असां सां मौजूद हूंदा पाकिस्तान में। डेफिनेटली असीं तव्हांखे बि सलाम करणु चाहियूं था, सल्यूट करणु चाहियूं था। त उन्हनि इन्हनि मोहाटा पैलेस जो बि ज़िक्र हुते कयो ऐं ख़ुशी थी ॿुधी करे त हुननि इहो वक़्तु करे छॾियो आहे अवाम जे लाइ। ऐं उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो मौक़िफ़ हो त असीं पाकिस्तान खां कुझु नाहे वरितो बल्कि पाकिस्तान खे ॾिनो आहे, इहा असांजी आदत आहे। सो इन जे करे असीं पंहिंजा असां पाकिस्तान जे हवाले करे, पाकिस्तान जी अवाम जे हवाले करे ऐं असीं हितां हलिया वियासीं ऐं अॼु ॾींहं ताईं असीं पाकिस्तान ईंदा वेंदा आहियूं, रहंदा आहियूं, ख़ुशी थींदी आहे। ऐं इन्हनि ई प्लेसिस में असांजा फेस्टिवल लॻनि था, जीअं हाणे स्प्रिंग फेस्टिवल लॻो ऐं माण्हुनि ख़ूब इंजॉय कयो। असीं जॾहिं फ्राइडे सैटरडे संडे जो पीरियड ईंदो आहे मुबशिर त माण्हू खोड़ सारियूं प्लैनिंग्स कंदा आहिनि इंजॉयमेंट करण जूं। ऐं वरी कुझु असांजी सिंध जे ॿियनि इलाइक़नि मां कराची सिंध जी दिलि सिंध जे हब में ईंदा आहिनि, समुंड ॾिसण लाज़मी चाहींदा आहिनि ऐं समुंड मोहाटा पैलेस जे वेझो आहे। सो इहो बि हिकिड़ो वॾो बेनिफिट आहे मुबशिर। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं इहे 3 ॾींहं जेके माज़ी गुज़रिया जुमो छंछरु आचर, इन में त फैमिलीज़ लाइ ईअं सम्झो डबल इंजॉयमेंट हो। फेस्टिवल में बि हुया यकीनन, उन फेस्टिवल में म्यूज़िक जो इनकाद कयो वियो, सिंध जा वॾा नाले वारा फ़नकार आया, उन्हनि पंहिंजे गीत सां पंहिंजे आवाज़ सां उन्हनि फैमिलीज़ खे जेको आहे महज़ूज़ कयो। ऐं यकीनन उन फेस्टिवल खां पोइ वरी साहिल समंदर त गॾु आहे ई आहे, हर माण्हू उते मौजूदु हुयो ऐं फैमिलीज़ जो रश ॾिसण में आयो। ऐं तव्हां यकीनन पंहिंजी स्क्रीन ते उहे शॉट्स बि ॾिसी रहिया आहियो जेके असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं, कंहिं तरीक़े सां फैमिलीज़ इंजॉय करे रहियूं आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। बहितरीन इहे फेस्टिवल्स आहिनि, लॻण बि खपनि। इहो जेको असांजो टेंशन वारो माहौल आहे मुबशिर, जेको असीं पाण हरू भरू बि पाण खे टेंशन में विझंदा आहियूं, अगरि असांजो थोरो बि कमु न थिए, अगरि असीं केॾांहुं वञी न सघूं, अगरि असां कंहिंसां ॻाल्हाए न सघूं, या वरी असांजे ॿार जो होमवर्क बि कंप्लीट न हुजे, या वरी हुनजा मार्क्स घटि अचनि, यानी कि नंढी नंढी शइ असीं पाण ते एतिरी हावी करे छॾींदा आहियूं जो असीं टेंशन में हलिया वेंदा आहियूं, न की टेंशन असां पंहिंजो रिलीज़ कंदा आहियूं। ऐं रिलीज़ करण जे लाइ खोड़ सारियूं असां वटि एक्टिविटीज़ आहिनि, खोड़ सारियूं शयूं आहिनि। असीं पंहिंजे पाण खे ई टाइम ॾियूं, अगरि पंहिंजे पाण खां ई पुछूं त टेंशन फ्री कीअं थी सघिजे थो, त खोड़ सारा तरीक़ा ईंदा। ख़ैर ही स्प्रिंग फेस्टिवल्स हुजनि ऐं जेतिरा बि गुलनि जा फेस्टिवल्स लॻंदा आहिनि कराची में हैंडीक्राफ्ट फेस्टिवल लॻंदो आहे, खोड़ सारा ॿिया फेस्टिवल्स माण्हुनि जे इंजॉय लाइ ई लॻाया वेंदा आहिनि।